केमिस्ट्री क्लास 9 बाब ॿियो सबक ॿियो प्रोटॉन जी दरियाफ़्त डिस्कवरी ऑफ प्रोटॉन। आउं आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नजूला चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे डिस्कवरी ऑफ प्रोटॉन, जेका गोल्डस्टीन 1886 में कई हुई। डिस्कवरी ऑफ प्रोटॉन इज़ पॉजिटिव चार्ज पार्टिकल। प्रोटॉन वाधू चार्ज वारो ज़रड़ो आहे। It was discovered by Goldstein in 1886. इहो प्रोटॉन वारो ज़रड़ो 1886 में गोल्डस्टीन दरियाफ़्त कयो हुयो, while J.J. Thomson investigated the properties of proton in 1897. ऐं J.J. Thomson 1897 में प्रोटॉन जूं ख़ासियतूं मालूम कयूं हुयूं। 1886 में गोल्डस्टीन प्रोटॉन जो ज़रड़ो दरियाफ़्त कयो ऐं 1897 में J.J. थॉम्सन प्रोटॉन जूं ख़ासियतूं ॿुधायूं। कंपोनेंट्स ऑफ CRT कैथोड रे ट्यूब। कैथोड रे ट्यूब जेको प्रोटॉन जी दरियाफ़्त में इस्तेमालु थियो, उन जा कंपोनेंट कहिड़ा आहिनि, छा मां कैथोड रे ट्यूब प्रोटॉन जी दरियाफ़्त वारो ठहियलु हुयो। उन में नंबर पहिरें ते आहे गिलास डिस्चार्ज ट्यूब, साॻियो ई जेको इलेक्ट्रॉन में दरियाफ़्त थियो हुयो उहो ई गिलास डिस्चार्ज ट्यूब। ऐं ॿियो आहे हेवी वोल्टेज वारी बैटरी। टियों जेको आहे उहो आहे परफोरेटेड कैथोड। हिन में जेको कैथोड इस्तेमालु थियल आहे उहो परफोरेटेड आहे, उनखे सोराख़ आहिनि। छाणीअ वांगुरु हिकिड़ो जेको आहे मेटल वारी प्लेट आहे जेका इन सां कैथोड सां ॻंढियल आहे, काटू चार्ज वारे सां, इन जे करे हीअ बि कैथोड आहे। परफोरेटेड कैथोड इस्तेमालु थियल हुयो ऐं ॿिए पासे ॾांहुं उन में एनोड इस्तेमालु थियल आहे। इहे कंपोनेंट्स आहिनि कैथोड रे ट्यूब जा, जेको प्रोटॉन डिस्कवरी में इस्तेमालु थियल आहे। हिकिड़ी जेका आहे उहा तब्दील थियल शइ आहे, उहा आहे परफोरेटेड कैथोड। डिस्कवरी ऑफ केनाल रेज़। केनाल जेके शुआ आहिनि उन्हनि जी डिस्कवरी जेका गोल्डस्टीन कई हुई। गोल्डस्टीन छा कयो, जो इन ग्लास डिस्चार्ज ट्यूब में गैस जा हिकिड़ा मॉलिक्यूल उहे अंदरि छॾिया हुया, याने समूरी गैस खे कंहिं वैक्यूम पंप जे ज़रिए हिन ॿाहिरि कढी कोन छॾियो, हिन उहा गैस अंदरि छॾी हुई। ऐं पोइ उन गैस जे मॉलिक्यूलनि ते गोल्डस्टीन छा कयो, जो हाई वोल्टेज जो करंट अप्लाई कयो। हाई वोल्टेज जो करंट अप्लाई करण खां पोइ गोल्डस्टीन ऑब्ज़र्व कयो त हिकिड़ा ज़रड़ा परफोरेटेड कैथोड रेज़ ॾांहुं मुड़ी आया ऐं उहे ज़रड़ा जेके आहिनि उहे परफोरेटेड कैथोड रेज़ मां बि क्रॉस करे विया। जेकॾहिं हिन जे पोयां का फोटोग्राफिक प्लेट रखी हुई त इहे ज़रड़ा जॾहिं उन ते लॻा त उहा ॿरी पई, उहा गिलो पई करे। हिन इहो ऑब्ज़र्व कयो त हिकिड़ा जेके शुआ आहिनि उहे हिननि गैस जे मॉलिक्यूल्स ते करंट लॻण जे करे उहे जेके शुआ आहिनि उहे हितां परफोरेटेड कैथोड रेज़ ॾांहुं सफ़र कनि था ऐं जेके ॿिया ज़रड़ा हुया उहे साॻियो ई एनोड जे तरफ़ हलिया विया। हाणे जेके ज़रड़ा एनोड जे तरफ़ विया इहे त उहे साॻा ई ज़रड़ा हुया जेके J.J. थॉम्सन दरियाफ़्त कया हुया। बाक़ी जेके ज़रड़ा हिन तरफ़ मुड़ी विया इन जे बाबति गोल्डस्टाइन चयो त इहे ज़रड़ा केनाल रेज़ आहिनि जेके कैथोड जे तरफ़ सफ़र कनि था। बाक़ी जेकी एनोड जे तरफ़ मुड़ी विया उहे कैथोड रेज़ आहिनि जेके एनोड जे तरफ़ वञनि था ऐं उहे J.J. थॉम्सन अॻु ई दरियाफ़्त कया हुया। गोल्डस्टाइन पंहिंजे तजुर्बे में जेकी गैस मां ख़ारिज थींदड़ रेज़ ॾिठा जेकी कैथोड जे तरफ़ वञनि पिया, उन्हनि जी नोइयत मालूम करण जे लाइ, उन्हनि जे मथां चार्ज जी पक करण जे लाइ साॻी इलेक्ट्रोमैग्नेटिक फील्ड अप्लाई कई जेका J.J. थॉम्सन अप्लाई कई हुई। हिकिड़े पासे खां हिन जेका चकमकी मैदान आहे, इलेक्ट्रोमैग्नेटिक फील्ड आहे, उनजो काटू छेड़ो रखियो ऐं ॿिए पासे ॾांहुं मथां उनजो वाधू वारो छेड़ो रखियो ऐं पोइ हिन ते जॾहिं हिन करंट अप्लाई कयो गिलास डिस्चार्ज ट्यूब ते त हुन ॾिठो त इहे जेके केनाल रेज़ आहिनि उहे काटू वारी प्लेट ॾांहुं मुड़ी थी विया। इहे जेके केनाल रेज़ हुया उहे इलेक्ट्रोमैग्नेटिक फील्ड जी नेगेटिव प्लेट ॾांहुं मुड़ी विया। त इन मां गोल्डस्टीन अंदाज़ो लॻायो त इहे जेके ज़रड़ा आहिनि केनाल रेज़ जेके आहिनि
उहे पॉजिटिवली चार्ज्ड पार्टिकल्स आहिनि, छो त इहे इलेक्ट्रोमैग्नेटिक फील्ड जी काटू वारे छेड़े ॾांहुं मुड़ी थिए। Remember that canal rays are not emitted by anode. हीअ ॻाल्हि तव्हांखे यादि रखणु घुरिजे त केनाल रेज़ जेके आहिनि उहे एनोड मां पैदा न आहिनि थींदा, बट दे आर रिज़ल्ट ऑफ स्ट्राइकिंग ऑफ इलेक्ट्रॉन विद रेजिड्यूअल गैस मॉलिक्यूल्स इन डिस्चार्ज ट्यूब। पर उहे ग्लास डिस्चार्ज ट्यूब में रखियल जेके गैस मॉलिक्यूल हुया उन्हनि सां जॾहिं बिजली वारा जेकी करंट हुयो, जेके इलेक्ट्रॉन हुया, उहे जॾहिं गैस मॉलिक्यूल सां टकराइजनि पिया त उन मां इहे जेकी canal rays हुया उहे पैदा थियनि पिया। Electrons ionize the gas molecules as follows. Electron gas molecules के कीअं आयोनाइज़ पियो करे उहो तव्हां हीअं ॾिसो त जेकॾहिं ग्लास डिस्चार्ज ट्यूब जे अंदरि हाइड्रोजन वारी गैस मौजूदु आहे त असां उन हाइड्रोजन वारी गैस ते इलेक्ट्रॉन जॾहिं स्ट्राइक कराईंदासीं, इलेक्ट्रॉन हणंदासीं त इहो इलेक्ट्रॉन छा कंदो, हिन हाइड्रोजन खे आयोनाइज़ कंदो। आयोनाइज़ करे छा कंदो, इन जो इलेक्ट्रॉन जेको आहे उहो रिमूव थी वेंदो ऐं हीअ हाइड्रोजन जेका आहे उहा पाण हाइड्रोजन प्लस में तब्दील थी वेंदी। हेॾां ही उन जो इलेक्ट्रॉन निकिरी आयो, ही उहो इलेक्ट्रॉन आहे जेको करंट जी सूरत में असां ॾिनो हुयोसीं। हाणे ही आयोनाइज़ थियल गैस जो मालिक्यूल आहे जंहिंजे मथां वाधूअ जी चार्ज आहे, ही उहे ज़रड़ा हुया जेके केनाल रेज़ जी सूरत में गोल्डस्टीन जेके हुया उहे पंहिंजे ग्लास डिस्चार्ज वारे एक्सपेरिमेंट में लधा हुया। ईअं ई जेको गोल्डस्टाइन आहे, गोल्डस्टाइन जस्टिफाइड दैट एटम्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल। गोल्डस्टाइन इहा ॻाल्हि साबित कई त जेके एटम हूंदा आहिनि उहे इलेक्ट्रिकली न्यूट्रल हूंदा आहिनि, वाइल इलेक्ट्रॉन्स कैरी नेगेटिव चार्ज। ऐं जेके इलेक्ट्रॉन आहिनि उन्हनि जे मथां काटूअ जी चार्ज हूंदी आहे। इट मीन्स फॉर ईच इलेक्ट्रॉन देयर मस्ट बी वन इक्विवेलेंट पॉजिटिव चार्ज टू न्यूट्रलाइज़ दैट इलेक्ट्रॉन। इन जो मतिलबु इहो आहे त एटम जे अंदरि हिकिड़ो वाधू चार्ज वारो ज़रड़ो बि हुजे जेको इन इलेक्ट्रॉन खे न्यूट्रलाइज़ करे। दिस पार्टिकल इज़ कॉल्ड एज प्रोटॉन। इन वाधू चार्ज वारे ज़रड़े खे प्रोटॉन चइबो आहे। एंड इट इज़ अ फंडामेंटल पार्टिकल ऑफ ऑल एटम्स। ऐं इहो सभिनी एटमनि जो हिकिड़ो बुनियादी ज़रड़ो हूंदो आहे। गोल्डस्टाइन जेको आहे इन ई शक जे बुनियाद ते तजुर्बा कया हुया। जॾहिं जे थॉम्सन इलेक्ट्रॉन लधो हुयो त पोइ गोल्डस्टाइन इहो सोचियो त जेकॾहिं एटम जे अंदरि काटू जी चार्ज वारो ज़रड़ो आहे त पोइ एटम जे मथां काटूअ जी चार्ज छो न आहे। जीअं हे हाइड्रोजन जो ज़रड़ो आहे, हाइड्रोजन जो एटम आहे, त हिन में जेकॾहिं इलेक्ट्रॉन आहे त हिन जे मथां काटू जी चार्ज छो न आहे। त इन जो मतिलबु इहो आहे त हिन जे अंदरि हिकिड़ो ॿियो ॿेड़ो ज़रड़ो आहे जेको इन काटूअ जी चार्ज खे न्यूट्रल करे थो। ऐं पोइ उहो गोल्डस्टीन ज़रड़ो लधो जेको हुयो प्रोटॉन वाधूअ जी चार्ज वारो। हिन जे मथां चार्ज इन जे करे कोन्हे का काटूअ जी, छो त इन में काटूअ जी बि हिकु चार्ज आहे इलेक्ट्रॉन, त वाधूअ जी बि हिकु चार्ज आहे प्रोटॉन। ऐं जेके केनाल रेज़ हिननि लधा हुया उहो हिननि गोल्डस्टीन इहो ॿुधायो हुयो त इहे जेके केनाल रेज़ आहिनि उहे हर हिकु जेके गैस आहे या जेके एलिमेंट्स आहिनि उन्हनि जो लाज़मी हिसो हूंदो आहे। हाइड्रोजन ते इलेक्ट्रॉन जॾहिं बम्बार्ड करायोसीं त उनखे आयोनाइज़ कयईं, ऐं हेलियम ते जेकॾहिं असां ईअं ई इलेक्ट्रॉन जेको आहे उहो बम्बार्डमेंट करायूं त असांखे हेलियम आयोनाइज़ेशन वारी सूरत में मिलंदी, हिकु आयन जी सूरत में हेलियम वाधू वारो आयन मिलंदो ऐं उनजो हिकिड़ो इलेक्ट्रॉन हिन इलेक्ट्रॉन सां गॾिजी इन मां ॿाहिरि इमिट थी वेंदो। प्रॉपर्टीज़ ऑफ केनाल रेज़। केनाल रेज़ जूं ख़ासियतूं जे थॉम्सन 1897 में इन्हनि जूं केनाल रेज़ जूं ख़ासियतूं बयानु कयूं हुयूं। केनाल रेज़ जी डिस्कवरी में ई असांखे प्रोटॉननि जी शाहिदी मिली हुई त वाधू चार्ज वारो ज़रड़ो जेको आहे उहो गैसुनि जे एटमनि में मर्कज़ में मौजूदु आहे। सो नंबर पहिरीं प्रॉपर्टी असांखे जे थॉम्सन ॿुधाई हुई त केनाल रेज़ ट्रेवल इन स्ट्रेट लाइन टुवर्ड्स कैथोड। केनाल रेज़ जेके आहिनि उहे सिधी लिक में कैथोड जे तरफ़ सफ़र कंदा आहिनि। काटू चार्ज वारो जेको बरकीरो आहे उॾे वेंदा आहिनि। नंबर ॿियो, प्रोड्यूस शार्प शेडो ऑफ ऑब्जेक्ट प्लेस्ड इन देयर पाथ। जेकॾहिं उन्हनि जे रस्ते में को गैर शफ़ाफ़ जिस्म रखिजे त उनजो उहो पाछो पैदा कंदा। नंबर टियों, दे हैव पॉजिटिव चार्ज। केनाल रेज़ जे मथां वाधू जी चार्ज हूंदी आहे एंड बेंड टुवर्ड्स नेगेटिव प्लेट इन इलेक्ट्रिक एंड मैग्नेटिक फील्ड। ऐं इहे जेके केनाल रेज़ आहिनि उहे इलेक्ट्रोमैग्नेटिक फील्ड में काटू वारी प्लेट ॾांहुं मुड़ी वेंदा आहिनि। नंबर चौथों, द चार्ज अपॉन मास रेशियो ऑफ पॉजिटिव पार्टिकल्स इज़ मच स्मॉलर देन इलेक्ट्रॉन। वाधू ज़रड़नि जो जेको चार्ज अपॉन मास रेशियो आहे उहो इलेक्ट्रॉननि वारे रेशे खां तमामु घणो घटि हूंदो आहे। इट वेरीज़ अकॉर्डिंग टू नेचर ऑफ गैस प्रेजेंट इन ट्यूब।
ऐं इहो ट्यूब में मौजूदु गैस जी नेचर जे लिहाज़ खां तब्दील थींदो रहंदो आहे। नंबर 5, द मास ऑफ प्रोटॉन इज़ 1836 टाइम्स मोर देन इलेक्ट्रॉन। प्रोटॉन जो जेको मायो आहे उहो 1836 भेरा इलेक्ट्रॉन खां वधीक आहे, यानी इलेक्ट्रॉन हल्को आहे ऐं प्रोटॉन उन खां 1836 भेरा वधीक ॻरो आहे। असांजो अॼोको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।